संगत ही ॾिसो भाउ, हे पार्क विच में बदकूं अलाए कहिड़ी नस्ल आहे, बहरहाल वॾी साइज़ में बदकूं आहिनि। बदकूं न आहिनि भाउ, हे मुंहिंजे ख़्याल में नीरग या अहिड़े क़िस्म जा ॿिया पखी हूंदा आहिनि न, जेके ऊन्हारे में ईंदा आहिनि सिंध ऐं वरी सियारे में हिते पंहिंजे घर मोटी ईंदा आहिनि। इहो पाण शिकार कंदा आहियूं, ठीकु आहे न। जेके महिमान पखी ईंदा आहिनि, जेके पाण मारींदा आहियूं, हे हिते साईं लाइन लॻी पई अथव हिननि जी। ॾिसो हे मज़ो कयो बाक़ाइदे बचा वथनि। हे जेको मां पार्क तव्हांखे घुमायां पियो डोर्टमुंड में, विच पार्क में चलनि थियूं पियूं। वाह वाह, ज़बरदस्त, सम्झो। ट्रा थियूं खाइनि पियूं, चवंदे अलाए कहिड़ी बला हिते पती आहे। चए सिंध वारो हमारा साॻियो आहे, जेके असांखे मारींदा आहिनि। असां महिमान थी वेंदा आहियूं सियारे खां बचण जे लाइ उते वरी पोइ असां शिकार कंदा आहिनि। सो मज़ो कयो आहे, असां हलूं था। आहे न मज़ो। हल्को हल्को मींहुं वसे थो पियो ऐं हेसि नज़ारो बाक़ाइदे। ॾिसो चौधारी जंग जेको मां तव्हांखे ॾेखारियो हो सवेर पहिरीं वीडियो में, हे माहौल ॾिसो, वण ॾिसो, हेॾा डिघा वण, कदावर, शानदार वण। ॿियो त वरी हिकिड़ो वण बि मूंखे अञा ताईं कंडे वारो नज़र कोन आयो आहे। हिते लॻे थो कंडा न आहिनि थींदा, या को वण अहिड़ो जंहिंमें कंडा हुजनि, मूंखे नज़र कोन आयो आहे हिते। अलाए छा चकर आहे, कंडनि जा वण हिते छो न आहिनि, कंहिं ख़बर हुजे ॿुधाए, ठीकु आहे। बाक़ी हे त इहो ॾिसो तव्हां, मज़ो कयो वॾे पैमाने ते, शानदार नज़ारो वेझे खां तव्हांखे ॾेखारियां। आहे न मज़ो। हिते सियारे में पाण वटि ईंदा आहिनि, हिते हींअर ठठ कयो वेठा आहिनि। जेकॾहिं एग्ज़ैक्टली हे न बि हुजनि त पर अहिड़ा ई पखी हूंदा आहिनि जेके पाण वटि महिमान थी ईंदा आहिनि उत्तर मां। उत्तर मतिलबु पोइ हाणे साइबेरिया रूस हुजे या यूरोप हुजे, हिते ऊन्हारे में हिननि खे ठठ आहिनि, सियारे में बर्फ़बारी करे पोइ वरी वीचारा ईंदा आहिनि पाण ॾे। पाण हुन सां जेको हशर कंदा आहियूं उहा सभिनी खे ख़बर आहे तव्हांखे। ठीकु थी वियो, माशाल्लाह।